हज़रत सैयदना महबूब सुबहानी सैयदना अब्दुल क़ादिर जीलानी जी करामत बयान कयूं था। ॿुधण वारा ॿुधंदा आहिनि, न मञण वारा भी दुनिया में आहिनि। न मञींदा आहिनि, करामतुनि सां को ताल्लुक़ रखे न रखे, क़ाइल थिए या न थिए, असां करामतुनि खां भी क़ाइल आहियूं ऐं असां ॿुधाईंदासीं भी सही ज़रूरु, ऐं ॿुधण वारा ज़रूरु उन मां रूह जी राहत ऐं ईमान जी ताज़गी हासिल कंदा। हज़रत सहल बिन अब्दुल्ला तस्तरी अलैहि रहमतुल्लाह अलैहि फरमायो त हिक भेरे गौस आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु बगदाद शरीफ़ मां ग़ाइब थी विया ऐं मुरीद ख़ादिम खेनि ॻोल्हण लॻा। ख़बर पई त पाण दजले दरिया ॾांहुं वञी रहिया हुआ। जॾहिं असीं संदन ख़िदमत करण वारा दरिया जे किनारे ते पहुतासीं त असां निहारियो त हज़रत गौस आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जन पाणीअ ते हली रहिया आहिनि ऐं दरिया जूं मच्छियूं ख़िदमत में हाज़िर थी सलाम अर्ज़ु करे रहियूं आहिनि ऐं संदन हथनि मुबारकनि खे चुमी रहियूं आहिनि। इहो ॿिपहरीअ जी निमाज़ जो वक़्तु हो। असां ॾिठो त हिकु साए रंग जो मुसलो अजब नमूने जो ठहियलु हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जे तख़्त वांगुरु दजले दरिया जे मथां हवा में लटकियलु हो ऐं उन मुसले जे मथां क़ुरान करीम जी आयत मां 2 सिटरूं लिखियलु हुयूं। हिकु सिट में हीअ आयत मुबारक हुई, अला इन औलिया अल्लाह ला ख़ौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून। ख़बरदार, बेशक अल्लाह ताला जा वली दोस्त न उन्हनि ते को ख़ौफ़ आहे न उहे ॾुख कंदा। ऐं ॿी सिट में हीअ आयत लिखियली, सलामुन अलैकुम अहलल बैत इन्नहु हमीदुम मजीद, यानी अव्हां ते सलाम आहे ऐं अहल बैतो, बेशक इहो अल्लाह साराहियल बुज़ुर्गीअ वारो आहे। उहो मुसलो हज़रत गौस आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जे अॻियां आयो। रिजालुल ग़ैब यानी अब्दाल सगोरा पुठियां सिफ़ूं ॿधंदा बीहंदा विया। असां उन्हनि ॾांहुं निहारियो त उन्हनि जे मुंहं में शुजाअत, क़ुवत, दिलेरी ऐं जुर्रत जा आसार नुमायां तौरु नज़र अची रहिया हुआ। मगर हज़रत गौस आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जे अॻियां अखियुनि में पाणी आणे अदब, मोहब्बत, तवाज़ु, इनकसारी व आजिज़ी, न्याज़ ऐं निवड़त सां कंध झुकाए बीठा हुआ। ॼण त इन्हनि में ॻाल्हाइण जी ताक़त ई न हुई। हज़रत साईं जी हस्ती साहिब वक़ार ऐं अज़ीम मर्तबे वारी हुई। निमाज़ लाइ तकबीर चई वई ऐं इमामत जा फ़राइज़ हज़रत गौस आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु अदा कया। किताब कलायदुल जवाहिर, तफ़रीहुल ख़ातिर ऐं डॉक्टर अल्लामा इक़बाल जो शेर यादि अची वियो मूंखे, कि मोहम्मद से वफ़ा तूने तो हम तेरे हैं, ये जहाँ चीज़ है क्या लोहो कलम तेरे हैं। सुभान अल्लाह।